अल्लाह ताला पांजो फज़ल फरमायो जो ता असांखे पांजे घरड़े मस्जिद शरीफ में जमो करे कुरान शरीफ जी ज़ियारत सां गॾोगॾु कुरान शरीफ जे ॿुधण ॿुधाइण जी सआदत बख्शी। दुआ है अल्लाह ताला ता सां समूरन जी हाज़िरी पांजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। मुझा अजीजो, मुझा दोस्तों, मुझा भाईरो, हे महीनो असांजे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम जे मेराज जो महीनो आ। इन महीने में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला अर्श मौला ते घुरायो, रूबरू पांजी ज़ियारत कराई आ, पांजो दीदार करायो आ, पांजी रब कचहरी नबी मोहम्मद करीम के नसीब फरमाई आ। मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो डाढो मक्के वारन मां मोहम्मद करीम के ईज़ायो, मुझे तकलीफां दई वरी तकलीफां दिनो, मुझे ईज़ाव दई वरी ईज़ाव दिनो, अलाए केड़ा केड़ा मुते इल्जाम हुयूं, मुझे रस्तन ते कंडा विछायूं, मुझे रस्तन ते खड़ा आयूं, मुसा सोशल बाइकाट क्यों, पर वाह जो रब मेहरबानी फरमाई जो मुझे सोने साईं फरमायो तो अल्लाह ताला मुझे पांजो मेराज पांजी ज़ियारत पांजी कचहरी नसीब फरमाए, मां मोहम्मद करीम जा कुल दर दर दूर करे छड़िया। यो अजीम तोहफो अल्लाह ताला प्यारे नबी मोहम्मद करीम के नसीब फरमायो। अजीम तो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दी लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हवलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू अस्समीउल बसीर। अञा वॾे आवाज़ सब चो तो मेराज मोहम्मदी बरक असांजो अकीदो ईमान अल्लाह ताला पांजे प्यारे नबी मोहम्मद करीम के अर्शे मौला दे घुराए सब पर्दा परे करे पांजो भाकुर नसीब फरमायो। फकान काब कौसैन औ अदना जिनके कुरान जो करंट लगे तो वॾे आवाज़ अल्लाह ताला वॾे मान सां वॾे शान सां असांजे नबीअ खे नवाज़ियो।
अर्शे मौला दे घुराए रूबरू पांजी ज़ियारत पांजो दीदार पांजी कचहरी नसीब फरमाई। साहब अर्ज़ फरमायो साईं भला तां जो अल्लाह साईं डिठो त अल्लाह कीअं हो। साईं फरमायो मिसाल जे तौर ते मां तांखे रब नथो समझाए सघां। अल्लाह जे मिसाल का भी शय नहीं। बाकी मुझे प्यारे नबी फरमायो मां ओभर न्यारे मुझो रब मुझे सामू। मां ओलह न्यारे मुझो रब मुझे सामू। मां दक्षिण न्यारे मुझो रब मुझे सामू। मां उत्तर न्यारे मुझो रब मुझे सामू। चैनी पासन हो अल्लाह साईं मुझे सामू। विच में मां मोहम्मद करीम अल्लाह जी ज़ियारत भी क्या भी अल्लाह जे भाकुर में भी सुम्मदला फतदल्ला फकान काब कौसैन व अदना। नबी साईं फरमायो चैनी पासन को मुझो रब विच में मां मोहम्मद करीम। ॾाढो चे रब जे दीदार में नबी साईं फरमायो मज़ो आयो, वॾो लुत्फ़ आयो, वॾो आराम मिलियो। साहब अर्ज़ फरमायो साईं भला अल्लाह जो दीदार जो के वद भला केतिरो मज़ो आयो। पुछा ओ मुझो प्यारो नबी मुझो सोनो नबी मुझो मिठड़ो मोहम्मद करीम सोच में पेजियो तो इन्हनि के छा जवाब ॾिजे। अल्लाह फरमाया प्यारा नबी तू जवाब न देन मां तो जवाब दिया कुरान मजीद में मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। रब फरमायो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम को सवाल करण वारो तो जॾहिं मिठड़े नबी मोहम्मद करीम मुझो दीदार क्यों केतिरो मज़ो आयो। अल्लाह फरमायो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम के माला जे दीदार में एडो मज़ो आयो, एडो मज़ो आयो, एडो मज़ो आयो जो जेतिरो वक्त मां अल्लाह जो दीदार ज़ियारत कई ओतिरो वक्त अखियुनि के छिब भी न पियो ॾे। चे पियो इहा घड़ी भी मां अल्लाह जी ज़ियारत दीदार करे वठा। हीअं जेका अखि जी छिब थींदी आहे इहा बि नबी साईं न पिया ॾियनि रब जे दीदार में अल्लाह जी ज़ियारत में। साईं फरमायो मज़े ॿुधाइण को ई मथे एडो मज़ो अल्लाह जे दीदार में एडो मज़ो जो साईं फरमायो कुल दर्द मुखां दूर थी विया, कुल तकलीफ़ मुखां दूर थी। नबी साईं फरमायो मुझे दिल में ख्याल आयो अल्लाह ताला के फरमाया मुझे अल्लाह से माखे तो पंहिंजो दीदार कराई अर्श मौला ते घुराई। मुझा तो कुल दर्द ईअं दूर कई पर मुझा उम्मती काॾे वञनि। ॾिसो त नबी मोहम्मद करीम जो केॾो प्यार पंहिंजी उम्मत सां जो एड़े वक्त में भी उम्मत के नथा विसारन। साईं फरमायो मुझा अल्लाह हाणे मेहरबानी फरमाए माखे एड़ो तोहफो नसीब फरमा जो वो तोहफो मां उम्मत ताईं पहुंचाया मुझे उम्मत के। उन तोहफे में ईअं मज़ो अचे जीअं मां मोहम्मद करीम के रब तुंहिंजे दीदार रूबरू में मज़ो आयो आहे।
अल्लाह फरमाओ मुझा प्यारा नबी तोखे मां 50 नमाज़ों ॾियां थो वञी उम्मत ताईं पहुचाए मां अल्लाह जो वाइदो आहे तुझा उम्मती नमाज में बेंदा मां अल्लाह जी एड़ो उन्हनि खे नमाज में मज़ो नसीब फरमाईंदो मान जेड़ो तो मोहम्मद करीम के रूबरू पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार में मज़ो नसीब फरमायो आहे अस्सलातु मेराजुल मोमिन ओ मुझा अज़ीज़ो वाजो नमाज में मज़ो आहे वाजो नमाज में आराम आहे वाजो नमाज में फर्ज़ आला बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। नबी साईं तां जे लाइ तोहफ़ो घुरी वठी आया अल्लाह साईं 50 नमाज़ों मिलियूं नबी साईं आया 6 आसमान ते हज़रत मूसा नबी साईं के फरमाए सोना साईं रब जो दीदार कयो साईं जन फरमायो हाओ जे साईं उम्मत लाइ तोहफ़े में छा था खणी वञ साईं जन फरमायो 50 नमाज़ ओ हज़रत मूसा फरमायो साईं 50 नमाज़ों तमाम वॾियूं आहिनि घणियूं आहिनि न पढ़ी सघंदे उम्मती कुछ माफ़ी वठाए कुछ नमाज़ां बख़्शराए नबी साईं जन वापस थिया अल्लाह ॾे आया ओ अल्लाह साईं कुछ नमाज़ां बख़्श रब फरमायो मुझा प्यारा नबी तू मोटियो आ त 5 नमाज़ां तुझे करे छॾियूं मान 45 खयूं वञ वरी नबी साईं 45 नमाज़ां खयूं आया वरी हज़रत मूसा फरमायो साईं 45 भी न पढ़ंदई वरी नबी साईं मोटिया वरी अल्लाह के अर्ज़ कयूं अल्लाह फरमायो 5 ॿियूं छॾियूं मां मुझा प्यारा नबी 40 नमाज़ां खयूं वञ वरी नबी साईं आया वरी हज़रत मूसा फरमायो साईं 40 भी न पढ़ंदई हलंदे हलंदे 45 नमाज़ां माफ़ थियूं बाक़ी 5 नमाज़ां बचियूं अञा भी हज़रत मूसा फरमाए पियो साईं न पढ़ंदई नमाज़ 5 कुछ बख़्शराए नबी ने फरमायो हाणे हयात थे हेॾियूं नमाज़ां अल्लाह खां बख़्शरायूं बाक़ी 5 बचियूं न इहे भी कीअं माफ़ करायां तंहिंजे करे साईं जन वापस आया ज़मीन ते पहुता साईं जन वेठा रोई वेठा पाण साईं जन फरमायो मां ते मूसा जे चवण ते उम्मत खे खसारे टोट में विझी छॾियमि हाँ जेकॾहिं 50 नमाज़ूं हुजनि मुंहिंजा उम्मती नमाज़ में हुजनि मुंहिंजा उम्मती सवाब में हुजनि मुंहिंजा उम्मती मेराज जे मज़े में हुजनि साईं जन रोई वेठा ज़ारो क़तार नबी साईं जे अखियुनि मुबारकनि में पाणी वियो होॾो हज़रत जिब्राइल अमीन डोड़ियो ओ जिब्राइल अमीन भॼंदो ऐं डुकंदो नबी साईं वटि आयो साईं एतिरो रो अर्श जुंबश में अची वियो साईं आसमान फाटा फाटा था कनि ज़मीन चीरा चीरा थियूं कनि सारी दुनिया गमज़दा थी वई आहे ओ सोना साईं तव्हांजे रोअण जे करे हाँ जहन्नम जा दरवाज़ा खुली विया आहिनि जहन्नम जलाल में अची वियो आहे तव्हांजे रोअण जे करे जन्नत जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि महिरबानी फरमाए पंहिंजे अखियुनि मुबारकनि मां पाणी जलियो अल्लाह जो फरमाए ओ सोना मोहम्मद करीम मां तुझे उम्मत के तुझे सदके पैकेज तुझा पढ़ना तुझा 5 नमाज़ों पर वायदो मां सवाब 50 जो ॾींदो मान ऐं पढ़दा त 5 नमाज़ों मुंहिंजो वायदो ॾींहुं राति आराम ऐं मज़ो मेराज वारो नसीब फरमाए सदाई मां अल्लाह से सुकून आराम ऐं फरहत नसीब कंदो रहंदो मान अॼु
केड़ी टोटराए पे थी रही पंज नमाजों भी पढ़ण लाए तैयार है हकीकत है त जाथे वञा तो अल्लाह जी ज़ात जो कसम मानू चवंदा त नमाज जो मौजू ते ॻाल्हायो अज नमाज लभे ही नथी मां गड़ी यासीन जलसे ते मांजे सामू पेशमाम रोई वेठो मां के जे साईं मोहम्मद इब्राहिम हे वाइज बुधण जा तकड़ा थी हाल इनन जो यो आ जो मां आज़ान दई मस्जिद में वही तो रहा हिकड़ो भी गोठ मो जमायत दी लड़ी जी मस्जिद में अचण लाए तैयार न असा नबी साईं जा आशिक दा सदाई असा नबी साईं जा परवाना दा नबी साईं जो मेराज तो मन्यूंदा पर नबी साईं जो मेराज वारो तोहफो नथा मन्यो कोई नबी साईं जे तोहफे जो कदर ना है चंगा भला मुंडियों पातियों बयान अरे बाबा छा थव चे यार जो तोहफो दोस्त जो तोहफो चंगा भला धागा पातियों बैठा छा था क्यों बाबा ये नाजायज हराम आ साईं मेरे दोस्त जो तोहफो ता हो नबी साईं जो तोहफो न तो संभाल चंगा भला नमाज न दा पढ़न चंगा भला वाइजन बुधण वारा जलसन बुधण वारा हेडियूं डाड़ियूं खुदा जी ज़ात जो कसमा हेडियूं डाड़ियूं मां ॾिठा अखियुनि सां मांखे दाऊं मिलियूं हेडियूं डाड़ियूं नमाज पढ़ण लाइ तैयार न ये केड़ी मुसलमान नमाज दीन जो थंबो आ अस्सलात इमाद दीन फमन अकामहा अकाम दीन वमन तरकहा फकद अदम दीन नबी साईं फरमायो को नमाज कायम तो करे इहो दीन जो थंबो कायम कयो बीठो आ जो को नमाज छड़े तो दे इहो जण दीन जे थंबे के ड्राई फिटी तो करे पो ता नबी साईं जे दीन जा थंबे जा सजण थींदो कन दुश्मन न घरन में नमाज आ न पाण में नमाज आ नमाज लबे ही न सुस्ती लगी पई केड़ा वायदा क्यों केखे वायदा क्यों छा वायदा क्यों छड़ी चस्कन वठण लाइ वेठा फिलाणो वाह जो वायदो क्यों मटी रे वाह जो वायदो क्यों टीरे वाह जो वायदो क्यों हुन लाउड फाड़े छड़िया हुन वाह जो तकरीर कई बाकी अमल करणो जवाब नमाज पढ़णो जवाब कुरान शरीफ जी तिलावत करणो जवाब गुनाहन के छड़ण लाइ तैयार न जिना के छड़ण लाइ तैयार न आहियूं चङा भला माण्हू जिना में फाथा पिया छोरे बाज़ीअ में फाथा पिया किन में चङा भला माण्हू राग साज गाना वेठा हलाइनि था वेठा रब खे नाराज़ था वेठा रब खे कावड़ाइनि हर शइ जी ख़बर आहे पो भी वेठा गुनाह था पो भी नेकिन दे नहीं दा पो भी मस्जिद में नहीं दा केडो अजीम शान जलसो ता पांजी जाय ते जमात गंजाया पर मां ता पुछा तो क्या जे इन ही गोठ में को गायणो अचिया को फनकार अचिया का अदाकार अचिया का अदाकार अचिया त केडी खलक अचिया हाल इहो जो कुरान मजीद बुधण जे लाइ माण्हू तैयार न मस्जिद में अचण लाइ तैयार न वरी जेके दाणा करणा बुधण वारा उहे भी चस्काई ॾाढनि छॾण लाइ तैयार न अज सब इरादो कयो जो इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदा वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फन्निअमल मौला व निअमन नसीर। वाइज़ बुधी बुधी मौलवी थी अमल करण लाइ तैयार न हर शे जी हर माण्हू खे ख़बर ओ मुंहिंजा अज़ीज़ो शैतान जे धोखे में न अचो
तो सुभाणे नेक थियूं तरियं नेक थियूं तरियं नेक थियूं ईअं न चयो त शादियूं कयूं पोइ नेक थियूं ईअं न चयो त उमरा कयूं पोइ नेक थियूं ईअं न चयो त कुरारा थियूं पोइ नेक थियूं इहो शैतान जो धोखो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो हाणे साईं पाण खे नेक बणाइण जी महिनत कयो और ॾाढ़ियूं पाण में ॾाढ़ियूं सवारियूं चेरनि में पैदा कयो और बेनमाज़ियो पाण में नमाज जो नूर पैदा कयो और बेदीन पाण में दीनदारी पैदा कयो और ज़मानी बाज़ार गरम करण वारो तौबा ताब जो ज़माना और व्याज जी बाज़ार गरम करण वारो तौबा ताब जो व्याज खां और रिश्वत जी बाज़ार गरम करण वारो तौबा ताब जो रिश्वत खां और नशाइयो तौबा ताब जो नशे खां और जुआरियो तौबा ताब जो जुआ खां गुनाहन को भजी पाजो क्यों सही माना में मुसलमान बनी दिखारियो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिऊ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। अञा वॾे आवाज़ सां दुख तो दे सच्ची ॻाल्हि आहे दुख तो चङा भला माण्हू हर शइ जी ख़बर हूंदे सुंदे वेठा रब खे कावड़ाइनि अल्लाह राग साज़ गाना किन थियो मां नौशरो फिरोज़ वियुमि मूंखे उते ॿुधायो चई फिराणू मां जो छा आहे हुनखे चई पुट जे वियांह ते राग कराए मां दाह निकिरी अल्लाह अकबर मां चयो इन मूंखां दाह इन लाइ निकिती जो वो असांजे जलसन में अचण वारो वाइदन ॿुधण वारो निमाज़ पढ़ण वारो हेॾी ॾाढी पुट जे वियांह ते राग कराए पोइ रब खे बि अहिड़ी कावड़ आई मूंखे ॿुधायो चई ॿिए निहाड़े ते अल्लाह साईं फाइल जो झटको ॾेई पासो ई सुकाए छॾियो अथसि हाणे खट ते रोए थो वेठो दाऊं थो करे रब रहम करण लाइ रब तयार ई न थियो चङा भला खबर भी आए तो गुनाह वारा राग राग कराए अल्लाह जी कुदरत सा मजाक मस्करी नबी साईं जे दीन सा शरीयत सा भोग सखर में दोस्त वो न कई मागे बुधाए जे साईं मोहम्मद इब्राहिम हेदे पाड़े में जे शादी जो प्रोग्राम अञा हफ्तो पियो त वॾो लाउड घुराए वॾो साउंड घुराए उनमें यूएसबी विझी करे उन्हनि गाना हलाइण शुरू कया एॾो आवाज़ गाननि जो ॾींहं जो त सॼो ॾींहुं वॾो आवाज़ पर राति जो बि सॼे पाड़े जी निंड हराम कयूं वेठा इहो हयात न पियो थियनि मथां पाड़े में को मरीज़ हुजे इहो हयात न पियो थियनि मथां पाड़े में को कुराड़ हुजे पर इहो हया भी न पियो थियनि पाड़े में मस्जिद हुई मस्जिद जो हया भी न पिया कनि आज़ान मिले पई आज़ान जो हया भी न पिया कनि नमाज थे पई नमाज जो हया भी न पिया कनि कुरान जी तालीम थे पई कुरान जी तालीम जो भी हया न पिया कनि अल्लाह अकबर कबीरा आखिर में पेशमा में जमायती पान में वेठा मशवरो क्यों ते सभा पे आई क्यों बिदान
न मस्जिद जो हयात न अज़ान जो हयात न नमाज जो हयात न राग जे करे नमाज में भुलिया भुलिया था वञो एॾो आवाज़ कुरान जी तालीम ख़राब थी रही है इतने भी राग जो आवाज़ बंद नथा कनि घटि नथा कनि हलो तिन्हनि खे सम्झायूं पेशमा में जमायती निकिता अजी दरवाज़ो खड़कायूं उतो हिकिड़ो नौजवान निकितो हुनखे चयूं यार तव्हां भी मुसलमान आहियो ही मस्जिद तव्हांजे वेझो आहे एॾो राग जो आवाज़ छो ॾिनो त अज़ान मिले थी अज़ान जो भी हया नथा कयो कुरान जी तालीम थे थी कुरान जी तालीम भी ख़राब कई वेठा हो नमाज माल भी राग जो आवाज़ बुलंद कई वेठा हो नमाज ख़राब थी कुछ हया कयो तो वो नौजवान कावड़ में अची चवे तो तव्हां बुलंद असांखे परेशान कयो आहे जो असांखे ख़ुशी करण बि नथा ॾियो राग हलाइण बि नथा ॾियो तव्हां तंग कयो आहे असांखे तव्हां बुलंद मां फाथाऊं तव्हां वञो अजी जो न रड़ियूं कयूं त सॼी जंज निकिती सॼी जंज कावड़ जी मर्द त निकिता पर मायूं बि निकितियूं अजी पेशमा वगे घटि वधि ॻाल्हायूं जमात खे गॾु ॻाल्हायूं सॼो पाड़ो निकितो सॼे पाड़े जे साम्हूं पेशमाम खे रोआरियो जमायतुनि खे रोआरियो आख़िर पेशमाम वेचारो रोई मोटियो आख़िर जमात वेचारी रोई मोटी वो दोस्त ॿुधाए पियो चयईं 2-2.5 कलाक न गुज़रिया हिकिड़ो वॾो धमाको थियो एॾो वॾो धमाको जीअं बम फाटंदो आहे सॼो पाड़ो लुॾी वियो दुदड़ाट ऐं धुआं थी विया पाड़े में सभु पाड़े वारा ॿार निकिता आदरणियूं करे चीखां करे हीअं जो नज़र कई त जंहिं घर में शादी जंहिं घर में राग हुयो उन घर में दुदड़ाट ऐं धुआं के भजंदा डुकंदा विया रिहट ऐं चीहट लॻा पिया हीअं जो नज़र कयो हुन घर जी छित किरी पई आहे जेके राग ऐं साज़ हलाए अल्लाह खे कावड़ाए रहिया जेके राग ऐं साज़ हलाए मस्जिद जी बेदबी करे रहिया जेके राग ऐं साज़ हलाए नमाज जी बेदबी कुरान जी तालीम जी बेदबी करे रहिया रसूलुल्लाह जी नाफरमानी करे रहिया जेके राग ऐं साज़ हलाए हाँ पेशमाम खे रोआरियो जमायतुनि खे रोआरियो अल्लाह उन्हनि जे मथां एड़ो नाराज़ थियो एड़ो कावड़ियो जो उन्हनि जे मथां घर जी छित किराए उन्हनि खे अल्लाह ज़ईं ख़ुशी ग़मीअ में तब्दील करे ॾिनी वो दोस्त ॿुधाए पियो चई साईं जो छित चोरी परे कई 2 नंढनि ॿारनि जा जनाज़ा निकिता सुकनि जे हवा में सावा बि सटिजी विया वॾनि जे करे नंढा बि अल्लाह जे अज़ाब जे हवाले थी विया वो दोस्त ॿुधाए चई साईं मां परे थी बीठुमि हीअं जो नज़र कयूं इंतज़ामिया आई वटसट थी छित परे कयूं माण्हुनि खे करदा पिया वञनि कंहिंजो पेट फाटियो पियो कंहिंजो मुंहुं चिठियो पियो कंहिंजी बांह भॻी पई को मोह पियो कंहिंमें साह ईंदो ईअं अल्लाह साईं उन्हनि जे मथां एॾी कावड़ ज़ाहिर कई जेके राग ऐं साज़ हलाए पेशमाम खे रोआरियो जमायतुनि खे रोआरियो मस्जिद जी बेहरमती कयूं नमाज जी बेअदबी कुरान जी तालीम जी बेअदबी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां तॾहिं दवाज़नि में चवंदो आहियां अल्लाह जो नालो रहीम भी आ अल्लाह जो नालो करीम भी आ अल्लाह जो नालो गफ्फार भी आ अल्लाह जो नालो गफूर भी आ पर याद रखो अल्लाह जो नालो क़हार भी है याद रखो अल्लाह जो नालो जब्बार भी है अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी है शदीदुल अज़ाब जो मालिक भी है अज़ाब अलीम जो मालिक भी है अज़ाब अज़ीम जो मालिक भी है इन्ना बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्ता तने न फरमाए फमा युकद्दिबुक बादु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन अञा वॾे आवाज़ सां
जेकी मस्जिद जी बेहुरमती करे रहा, नमाज जी बेअदबी करे रहा, कुरान जी तालीम खराब करे रहा, पेशमा में गिरवा रहे हूं, जमायतन के घट वध ॻाल्हायूं, उन्हनि जे मथां रब घर जी छित किराए उन्हनि जी ख़ुशी गमीअ में मातम में तब्दील करे। अल्लाह ॾिसो त हाणे केॾी थी बेअदबी थिए मस्जिदनि जी, कंहिंखे परवाह आहे? नमाज़नि जी केॾी था माण्हू बेअदबी करे, कंहिंखे ख़ौफ़ आहे अल्लाह को डपु आहे? सभिनी खे ख़बर आहे त राग केॾो वॾो गुनाह आहे, साज़ केॾो वॾो गुनाह आहे। चङा भला रागन में फाथा पिया आहिनि, साज़न में फाथा पिया। खुदा जा बानो कुझु अल्लाह जो डपु कयो, अल्लाह जो ख़ौफ़ भॼी पासो कयो, राग भॼी पासो कयो, साज़ भॼी पासो कयो, गानन। मां हेॾे वियुमि दादूअ जे पासे उते भी मूंखे अल्लाह जे पकड़ जो वाक़ियो ॿुधायूं। मूंखे जियूं साईं मोहम्मद इब्राहिम हेॾे पाड़े में भोतार जे पुट जी शादी, वॾेरे जे पुट जी शादी, उन पंहिंजे पुट जी शादी में राग जो इंतजाम कयो, राग हलायो। अल्लाह जी कुदरत, ॻोठ में माण्हू मरी वियो, ॻोठाणा माण्हू मिली जुली हुन वॾेरे वधाया। वॾेरे खे चयो साहब महिरबानी करे राग बंदि कराए, ॻोठ में माण्हू मरी वियो आहे। तो वॾेरो आकर में अची चवे थो इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, माण्हू मरंदा रहंदा आहिनि, मुंहिंजे पुट जी शादी आहे, मुझे पुत्र जो विहांव आहे, मां राग बंदि न कंदुमि। ॿुधाइनि पिया साईं इब्राहिम सॼी राति राग हलंदो रहियो आहे, सॼी राति जनाज़ो तड़पंदो रहियो आहे। आख़िर सुबुह थी, ॾींहं जा 10 बजा थिया, जनाज़े नमाज़ जो टाइम थियो। वरी बि ॻोठाणा माण्हू मिली जुली वॾेरे वधाया। साईं भोतार हाणे त राग बंदि कराए ऐं नमाज़ जनाज़ा में तव्हां बि शरीक थियो। नमाज़ जो टाइम थियो आहे जनाज़े जो, त भोतार आकर में अची चवे थो मां राति तव्हांखे चयो त राग बंदि थींदो, वरी ॿीहर आया मां जनाज़े नमाज़ ते बि नथो हली सघां, महिमान आया आहिनि। ॿुधाइनि पिया साईं इब्राहिम हेॾो राग हलंदो रहियो आहे, हेॾो जनाज़ो तड़पंदो रहियो आहे। आखिर नमाज़ जनाज़ा थी, तॾहिं बि राग हले पियो। आखिर जनाज़े खे कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कयो वियो, तॾहिं बि राग हले पियो। अल्लाह खे का एॾी कावड़ आई, 2 ॾींहंनि में अल्लाह वॾेरे खे खणी खट ते उछलायो, याने रब बीमार कयो। पुटनि पीउ खे खयूं दादूअ जी अस्पताल, डॉक्टर जवाब ॾिनो। लाड़काने जी अस्पताल, डॉक्टर जवाब ॾिनो। हैदराबाद कराची आगा खान ताईं विया, डॉक्टर जवाब ॾिनो। इस्लामाबाद ताईं विया, डॉक्टर जवाब ॾिनो। डॉक्टर जो हिन जो चेहरो ख़तम थी वियो आहे, हिन जो इलाज कोई न आहे, इंतजार कयो जॾहिं मरे। हाणे ॿुधाइनि पिया साईं मोहम्मद इब्राहिम साल फिरी आयो आहे, भोतार खट ते पियो आहे, पानी बंदि थी वियो अथसि, पानी बंदि थी वई अथसि, न पासो थो मटाए लॻे, न ॻाल्हाए थो सघे। हाणे बच्चा ॿार बेज़ार, पाण पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार थी वियो आहे। मौत खे ॻोल्हींदो थो अचे पर मौत हिन ॾे वेझो ई नथो अचे। रोए थो कॾहिं कॾहिं थोरो चए, अखियुनि मां पाणी निकिरेसि थो, बाक़ी न मोलनि में आहे न जीअरनि में आहे। अहिड़ो अल्लाह साईं अज़ाब बचे छॾियो अथसि। ला यमूत फिया वला यहया, एक गुनाह ॿियो वरी मुतबर आहे, हिकु चवंदा आहिनि चोरी, ॿियो वरी सीनाज़ोरी।
आकड़ करे देखारे अल्लाह से वडाई करे देखारे रब भी एड़ी पकड़ कई त चौंदा जे साल फिरी आया मौत के गोलींदा दा वतन मिट माइट बच्चा बार सब वो पान बेजार थियो जिंदगी मु न मौत तो मारे न सेहत थी मिले खुदा या बा छा समझो तो अल्लाह जी कुदरत की अल्लाह जी ताकत की छा समझो तो बेटा रब साईं सा मस्करियों दा क्यों मजाक भूख खुदा जो वास्तो तो भजी पासो के राग जो इंशाअल्लाह राग न बुधंदा जो इंशाअल्लाह राग न कराइंदा राग जो न कंदा जो राग जी महफिल में न विंदास हे चे तो सही बिरादरी जो मसलो अरे बिरादरी वधी के कन अल्लाह रसूल वधी खुदा जी जात जो कसम साईं वेठो आ साईं मोहम्मद सिद्दीक मुगेरी साहब जन पुशाक जो साईं आलम चवंदा जे शादी में राग आ भत में राग आ उहा मानी हराम कंहिंखे वाइद कयूं छा वाइद कयूं छड़ी नाले जा वञी मुसलमान बचा तॾहिं त अज़ाब वञनि न था तॾहिं त बीमारियूं वञनि न थियूं कॾहिं कोरोना जहिड़ी बीमारी कॾहिं माकड़ जहिड़ी बीमारी कॾहिं बरसात जहिड़ो अज़ाब कॾहिं महांग जहिड़ो अज़ाब कॾहिं झेड़नि जहिड़ो अज़ाब करें बीमार जड़ो अज़ाब अजो घर घर में परेशानी आ घर घर में मायूसी आ अज जादे तारे पे आई बुछड़ाई आ जादे तारे बेदीनिया अजो नाले जा वने मुसलमान बचाऊं ओ मुसलमानों मां सबने के मनथे मेल करना वा अल्लाह जो वास्तो तो संभालो पान सियाना थियो हयाती ते एतबार नहीं जिंदगी ते को भरोसो नहीं इन ते जो कब्र क़यामत में पोवे ठारो पोवे ठा दाऊं क्यों पोवे ठा अफसोस क्यों कुछ फायदो न मिलदो जेको करणो तो हाने करे वठो जल्दी नेको कार जो अचो अल्लाह जे दरवाजे ते जल्दी पंजो रबरी जायो अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू वल गफूरुर रहीम जल्दी क्यों वारो क्यों नेक थियो जल्दी नमाजी थियो जल्दी पाजो रब परचायो इन त अल्लाह कावड़ जी पे हड़ हली वञ हाने मां सन वियोस जलसे ते नौजवान मुसा मिलियो हिकिड़ो मां खे चई साईं मां कराची में हिकिड़े सेठ वटि मुलाज़िम हुयुसि मुंहिंजे सेठ में 3 गुनाह वॾा हिकु गुनाह इहो जो ठुप नमाज़ न पढ़ंदो जुमे जी बि न ॿियो गुनाह इहो जो नशो घणो कंदो शराब घणो पींदो टियों गुनाह इहो जो राग घणो ॿुधंदो कॾहिं लाउडन में राग हलाए कॾहिं वरी मोबाइल में हेड फ्री कननि में विझी राग हलाईंदो ॿुधंदो एक ॾियारे रब को एड़ो नाराज थियो अल्लाह को एड़ो कावड़ियल रब के को एड़ो जलाल आयो हे राग ही बुधे पियो कनन में मोबाइल हलाए ऐं नशे में धुत लगो पियो शराब वेठो पिए पियो अल्लाह साईं उन जे हथ में पिस्टल पकड़ाए उन के लोंदड़ीअ ते रखराए डज करे गोली हराए वो छोकरो बुधाए बच्चे साईं जने फायर जो थियो त भजंदा आया डुकंदा आया हिय जो अची साहब के डिठो त लोंदड़ीअ में रत ठिंडियूं करे वेती कनन में हैंड फ्री लगी पिया गाना मोबाइल में हलंता तड़पी तड़पी रणियूं करे करे दुनिया जो जान छड़ी खुदा जा बांदा मरणो आए पर नेक थी मरणो चो मरणो ओ भगवान
या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। अञा वॾी आवाज़ मरणो आहे फरमाए तो कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जिनके कुरान जो करंट लगे तो वॾी आवाज़ सां अज़ीज़ो मरणो आहे चो मरणो केड़ा केड़ा था जो मरणो आहे पर नेक थी मरो नमाज़ी थी मरो पांजो रब रिझाए मरो पांजो रब परचाए मरो पांजे रब जो नमाज़ां पढ़ी मरो अजो इरादो कयो इंशाअल्लाह नमाज जा पाबंद थींदा जिंदगी ते को भरोसो न थो अल्लाह जी ज़ात जो कसम खबर नथी पे रातुन जो मानू सुमंदा सुबह सां वीचारनि जा जनाज़ा था निकरन हाणे असांजे पाड़े में हिकिड़ो डॉक्टर वीचारो मरी वियो रात जो ख़ुशि चङो भलो सुतो सुबह सां हुनजे जनाज़े जो ऐलान थियो अड़े बाबा छा थियो चईं रात जो अटैक पइजी वियो 3 बजे चईं रड़ियूं करे उथियो चईं मूंखे सूर खणी जे अस्पताल पहुचा सवा 3 बजे 15 मिंटनि में दुनिया जो जान छॾियो हलियो वियो वीचारो इहा ज़िंदगी आहे मुझा भाइरो मुझा दोस्तो मां मिंथ करना वा तांगे मां मेड़ करना वा तांगे मां गुजारिश करना वा तांगे अल्लाह जो वास्तो तो संभालो सियाणा थियो वक्त तो टाइम तो रब के परचाइण जो रब के रिझाइण जो वक्त तो इया न थे पो वेठा रो पो कोई फायदो न थी अज इरादो कयो जो इंशाअल्लाह नेक बणजण जी मेहनत कंदा जो इंशाअल्लाह नमाज़ी बणजण जी मेहनत कंदा जो इंशाअल्लाह दीनदार बणजण जी मेहनत कंदा जो इंशाअल्लाह रागन जो बाइकाट कयो जो इंशाअल्लाह साज़न जो बाइकाट कयो जो इंशाअल्लाह गुनाहन जो बाइकाट कयो कंदो मेहनत ऐं मेहरबानी करे आलमन जो साथ ॾियो हाणे इलेक्शन अचण वारी आहे 8 फरवरी ते जो इंशाअल्लाह ताला भाउ राशिद जो साथ ॾींदा जो इंशाअल्लाह ताला भाउ नासर जो साथ ॾींदा जो इंशाअल्लाह ताला किताब जो साथ ॾींदा भाउ उज़ैर गुल जो साथ ॾींदा मुंहिंजा अज़ीज़ो आलम तव्हांजा ख़ैर ख़्वान आलमन सां प्यार कयो आलमन जे जी खे जी कयो लबैक कयो आलमन जो हथ मजबूत कयो इंशाअल्लाह ताला आलम तव्हां सां दुनिया में भी भलाई कंदा आखिरत में भी इंशाअल्लाह ताला आलम तव्हां सां गॾु हूंदा तव्हांखे पाण सां गॾु जन्नत में वठी ईंदा तंहिंजे करे अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह ताला वोट हिन दफ़े आलमन जो जो इंशाअल्लाह ताला वोट हिन दफ़े जमियत उलमा इस्लाम जो जो इंशाअल्लाह वोट हिन दफ़े किताब जो सभिनी खे आज़मायो तो हिकु दफ़ो आलमन खे भी त आज़मायो हिकु दफ़ो जमियत उलमा इस्लाम खे भी त आज़मायो भाउ राशिद खे आज़मायो भाउ राशिद ॾिसो केॾी बरसातनि जे करे तबाही थी हेॾे नेहड़ दादू शदाद कोट जाॾे ताॾे भाउ केॾा पैसा विराया केॾो राशन विरायो न MNA न MPA न मिनिस्टर पोइ बि एॾी ख़िदमत कई जेकॾहिं इंशाअल्लाह ताला वॾनि कुर्सियुनि ते असांजा आलम सगोरा ईंदा इंशाअल्लाह ताला वधीक असांजो अञा ख़्यालु कंदा तंहिंजे करे आलमनि जो साथ ॾियो ऐं मां हिन मोबाइल जे ज़रिए सॼे सिंध जे धाड़ेलनि खे चवां थो महिरबानी करे असांजो पुराणो आलम दीन हज़रत मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब उनखे अगवा कयो अथव महिरबानी करे उनखे छॾियो न त दुनिया आख़िरत में तबाह थींदो आलमन सां हथ चुरांद न कयो आलमन सां वेड़ न कयो खुदा दुनिया में भी तबाह कंदो आखिरत में भी ज़लील थींदो
तंहिंजे करे महिरबानी करे जल्द अज जल्द असांजे इन पुराणे आलम झूने आलम मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब खे बाज़ियाब कयो ऐं सभु दुआ घुरो त अल्लाह साईं खे खैर सां आज़ाद करे दुआ है त अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज मंजूर मक़बूल फरमाए रहम फरमाए करम फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।